सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंध अंग्रेज़नि खां शिकस्त छो खाधी। मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं जो नारो सिंध खे ग़ुलामीअ खां छो न बचाए सघियो। सिंध में अंग्रेज़नि जे अचण जी शुरूआति 1758 खां थी। मियां ग़ुलाम शाह कलोड़े जी हुक्मरानीअ वारे दौर में सिंध जे धरतीअ ते अंग्रेज़ वापारियुनि जी आमद थी। अंग्रेज़नि मियां ग़ुलाम शाह कलोड़े खां ठटे में वापारी कोठी क़ाइमु करण जी इजाज़त घुरी, हिते वापार जी शुरूआति कई। अंग्रेज़नि जे ठटे में मौजूदगी सिंध जे ॿिए कलोड़े हुक्मरान मियां सरफराज़ कलोड़े खे न वणी ऐं हुन सख़्त मुखालफ़त कई, जंहिं बैदि मियां सरफराज़ कलोड़े अंग्रेज़नि खे 1775 ईस्वीअ में सिंध मां नेकाली ॾेई छॾी। अंग्रेज़नि जूं अखियूं सिंध जे माली वसीलनि ते खुतल हुयूं। हिननि कंहिं बि तरह सां सिंध खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणण ते घुरियो। नेठ टालपुरनि जे दौर में अंग्रेज़ वापारियुनि हिकु दफ़ो ॿीहर 1799 में सिंध जे हुक्मरान मीर ग़ुलाम अली टालपुर खां इजाज़त वठी कराची ऐं ठटे में कारोबार शुरू कयो। अंग्रेज़नि 1809 में सिंध जे टालपुर हुक्मरान मीर ग़ुलाम अलीअ सां पंहिंजे नुमाइंदनि संत ऐं पाटेजर ज़रिए हिकु मुआहिदो कयो, जंहिंमें मीरनि जी हुकूमत खे ॿाहिरिएं हमले खां बचाइण लाइ मदद ॾियण जे एवज़ पंहिंजे लाइ सिंध में कुझु सहूलतूं ऐं रिआयतूं तलब कयूं। इन मुआहिदे तहत मीर तोड़े अंग्रेज़ हिक ॿिए जे दरबार में पंहिंजा नुमाइंदा मुक़ररु कंदा ऐं फ़िरंचनि खे सिंध में अचण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। अहिड़े नमूने अंग्रेज़नि सिंध में मज़बूतीअ सां पंहिंजा पेर ॼमाइण जी शुरूआति कई ऐं कंहिं न कंहिं बहाने सां विया मीरनि खे मुआहिदनि में जकड़ींदा। 1831 में टालपुर हुक्मरान मीर मुराद अली पंहिंजे मुआलिज डॉक्टर ब्रन्स जे भाउ अलेक्जेंडर ब्रन्स खे सिंधू दरिया ज़रिए सफ़र करण जी इजाज़त ॾिनी, जेका हक़ीक़त में अंग्रेज़नि लाइ सिंध ते बाक़ाइदे रिथाबंदी हुई। 1832 में हिक ठाह जे ज़रिए मीरनि अंग्रेज़नि खे सिंध में वापारी सरगर्मियूं जारी रखण जी इजाज़त ॾिनी। वरी 1938 में टालपुर हुक्मरान अंग्रेज़नि खे सिंधू दरिया रस्ते अंग्रेज़ लश्कर अफ़गानिस्तान मोकिलण ऐं शिकारपुर में मंज़ल करण जी इजाज़त ॾिनी। अंग्रेज़नि जो फ़ौजी जहाज़ कराचीअ में मंडोड़े वारे वापारी बंदर ते पहुतो त हिननि मक़ामी हुक्मराननि ॾाढो पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो करण लाइ तोपुनि मां गोलाबारी कई, यानी हुननि तोपुनि जे ज़रिए मीरनि खे पैगाम ॾिनो त असां जदीद हथियारनि जे ज़रिए सिंध ते कब्ज़ो कंदासीं, जंहिं ते मीरनि अंग्रेज़नि जे इन अमल खे मुआहिदे जी भॼकिड़ी करार ॾींदे इन ते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो, पर ताक़तवर धुर आॾो इहो एहतजाज का बि माना रखंदड़ न हुयो। 1842 ईस्वी में अंग्रेज़नि तरफ़ां सर चार्ल्स नेपियर खे सिंध लाइ रेजिडेंट मुक़ररु कयो वियो, जंहिं मीरनि ते ज़ोर भरियो त हू कराची, ठट्टो, सखर, बखर ऐं रोहिड़ी हमेशह लाइ अंग्रेज़नि जे हवाले करण जो मुआहिदो कनि। माना ही बरहले वार सिंध ते कब्ज़ो करण जी शुरूआति करे चुका हुआ। जॾहिं मीरनि ईअं करण खां इनकार कयो त नेपियर हिकदमि जंग जो ऐलान करे छॾियो ऐं थर ॾांहुं वञी मीरनि जे किले इमामगढ़ ते चढ़ाई करे उनखे तबाह करे छॾियो, जंहिं बैदि अंग्रेज़ फ़ौज हैदराबाद जो रुख़ कयो। हेॾां मीरनि अंग्रेज़नि सां मुक़ाबिले करण जी तयारी कई ऐं 13 फरवरी ते हैदराबाद में अंग्रेज़ रेजिडेंट जी रहाइशगाह खे तबाह करे
उते रहियल अंग्रेज़ अमलदार आटोराम ऐं संदसि माण्हुनि खे भॼाए कढियो। जंहिं बैदि मीर अटकल 30,000 माण्हुनि ते मुश्तमिल लश्कर तयारु करे हैदराबाद जे भरिसां वाके म्याणीअ जे मैदान ते जंग लाइ तयारु थी बीठा। 17 फेबरवरी म्याणीअ जे मैदान ते 17 फेबरवरी 1843 ते चार्ल्स नेपियर पिणु हलावारे रस्ते खां थींदो अटकल 2,500 फ़ौज जो लश्कर तोबूं ऐं बमगोला साण करे अची म्याणीअ वारे मैदान ते पहुतो। जॾहिं त सिंध जो लश्कर रवायती हथियारनि सां लैस हुयो, पुराणनि हथियारनि सां लैस हुयो। मीरनि दुश्मननि खे ललकारियो, तबिल वॻो ॾेही लश्कर जे तलवारनि चिमकाट कया। अंग्रेज़नि जे तोपुनि ऐं बमगोलनि म्याणीअ जे मैदान खे रत सां रेटो करणु शुरू कयो। अंग्रेज़नि जे जदीद हथियारनि अटकल 5,000 ॾेही जोधनि जी ज़िंदगीअ जो ॾीओ उजाए छॾियो। अंग्रेज़नि लाइ सिंध मथां कब्ज़े जी राह हमवार थी वई। म्याणी जे जंग में सोभ हासिल करण बैदि अंग्रेज़नि अची हैदराबाद जे किले ते कब्ज़ो कयो ऐं उतां लुटमार शुरू कया। उतां हुननि केतिरी लुटमार शुरू कई उन ते पाण ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं, पर हाणे पाण इन सिलसिले में अॻिते वधूं था त सिंध शिकस्त छो गाल्ही। हैदराबाद जे कब्ज़े खां पोइ चार्ल्स नेपियर टालपुर हुक्मराननि खे गिरफ़्तार करे मुंबई मोकिले छॾियो। होॾां सिंध जो लश्कर वरी मुनज़्ज़म थी मीरपुर ख़ास वारे मीर शेरमहमद ख़ान जी अॻुवाणीअ में अंग्रेज़नि खां कब्ज़ो छॾण लाइ काहींदो हैदराबाद ॾांहुं वधियो। त वरी चार्ल्स नेपियर लश्कर साण करे 24 मार्च 1843 में दुबे वारे इलाइक़े में अची साणनि मुहाॾो अटकायो। हिते बि सिंध जे बचाव लाइ विढ़ंदड़ सूर्यनि जा कंध किरंदा रहिया ऐं लहूअ जा दरिया ठहिया, जिन खे ओरांगींदे अंग्रेज़ लश्कर जे सिपह सालार सर चार्ल्स नेपियर समूरी सिंध ते कब्ज़ो करे वरितो ऐं अंग्रेज़ गवर्नर जी हैसियत सां सिंध मथां अंग्रेज़ी राज जी शुरूआत कई। अंग्रेज़नि हथां सिंध जी शिकस्त जा कहिड़ा कारण हुया, अॼु पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असल में अफ़गानिस्तान में जंग हाराइण खां पोइ हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास जे मीरनि जा अंग्रेज़नि सां लाॻापा ख़राब थी चुका हुआ, पर इन सूरत हाल हूंदे खैरपुर जे टालपुर हुक्मरान अंग्रेज़नि जी हिमायत कई। अहिड़ी रीति अंग्रेज़नि मीरनि जे पाण में नाइतफ़ाक़ी ॾिसी कब्ज़ो करण जी रिथाबंदी कई। मीर सुबदार ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान इख़्तिलाफ़नि जे करे म्याणी जे जंग में शामिल न थिया हुआ, पर होशूशीदी मीर सोबदार जे मन करण बावजूद बि वतन जी आज़ादी ऐं सलामतीअ ख़ातिर म्याणी ऐं दुबे जी जंग में बहादुरी सां विढ़ी शहीद थियो। खैरपुर रियासत जे मीर अली मुराद हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास जे मीरनि ख़िलाफ़ अंग्रेज़नि जी मदद कई। इन करे 1843 में अंग्रेज़नि पारां सिंध फ़तह करण खां पोइ बि खैरपुर रियासत 110 सालनि ताईं मीरनि जे नामनिहाद हुक्मरानीअ हेठि रही। बाद में हिंदुस्तान जे विरांगे खां पोइ 1954 में वन्युनि जे क़ाइमु थियण बैदि खैरपुर रियासत खे ख़तमु कयो वियो। जॾहिं अंग्रेज़नि बरे सगीर जे मुख़्तलिफ़ रियासतुनि ते कब्ज़ो करण बैदि सिंध ॾांहुं पेशकदमी कई त खेनि सिंध ते कब्ज़ो करण दौरान कंहिं बि क़िस्म जी सख़्त मज़ाहमत खे मुंहुं ॾियणो न पियो। सिंध जे माण्हुनि इनफ़िरादी बहादुरी त ॾेखारी, पर इज्तिमाही तौर ते अंग्रेज़नि सां मुहाॾो अटकाइण में को किरदारु अदा न कयो। इन जो सबबु इहो हो त टालपुरनि जी हुकूमती दौर में सिंध हिकु वतन तौर मुतहद न हुई। इन जो सबबु इहो हो त टालपुरनि जी हुकूमत जे दौर में सिंध टुकरनि में विरहायल हुई, 3 रियासतुनि में विरहायल हुई। इन्हनि 3 रियासतुनि जो पाण में को बि इतिहाद न हुयो, पर हुक्मराननि जे गुरूही मुफ़ादनि सबबु अणबणंत मौजूदु हुई।
एक तरफ़ खैरपुर रियासत जो वाली अंग्रेज़नि जो हिमायती हो, जॾहिं त हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास जे हुक्मराननि विच में बि को घणो सरचाव न हुयो जो हू गॾिजी करे अंग्रेज़नि जी पेशकदमी खे मुंहुं ॾियनि हा। इन करे अंग्रेज़नि टालपुर हुक्मराननि जे विच में अणबण जो फ़ाइदो हासिल कंदे सिंध ते ताई सवलाई सां कब्ज़ो करे वरितो। सिंध खे होशूशीती जे मरसूं मरसूं सिंध ॾंडे सूंजी ललकार बि न बचाए सघी। महिरबानी। सिंधी अदब चैनल ते अवां सभिनी खे ॿीहर भलीकार कयां थो। इन खां अॻु अव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो, जीअं असांजूं वीडियोज़ अव्हां ताईं ऐं अव्हांजे दोस्तनि ताईं पहुचंदियूं रहनि।